अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हाँ तव्हांजो पंहिंजो ज़ाहिद अली शाहानी बालक सिंधी। असांजो प्यारो दोस्त, बहितरीन डायरेक्टर, बहितरीन प्रोड्यूसर ऐं बहितरीन इंसान, तमामु मखण माण्हू, असांजो प्यारो भाउ रुस्तम लक यूट्यूब ते चैनल खोलियो आहे माए टीवी जे नाले सां। माए टीवी चैनल खे जेको आहे सो तमामु खोड़ सारियूं दुआऊं आहिनि उन चैनल जे लाइ ऐं उमेदूं आहिनि त जीअं भाउ रुस्तम लक हमेशह महिनत कंदो आहे, इनशाला माए टीवी ते बि तमामु सुठो कमु जेको आहे सो उते छॾींदो। ऐं हमेशह भाउ रुस्तम मूंखे फरमाइश कंदो आहे, जॾहिं बि किथे मिलंदा आहियूं, मुलाक़ात थींदी आहे, कचहरी थींदी आहे, त मूंखे फरमाइश कंदो आहे त यादगिरियूं रहिजी वेंदियूं। सो उहो यादगिरियूं गीत जेको आहे सो भाउ रुस्तम लक जे ऐं ॾिसण जे नाले कयूं था। यादगिरियूं रहिजी वेंदियूं, यादगिरियूं रहिजी वेंदियूं, यादगिरियूं रहिजी वेंदियूं, यादगिरियूं रहिजी वेंदियूं। तुंहिंजे कमरे जी दीवारुनि ते मुंहिंजूं जूं तस्वीरूं रहिजी वेंदियूं, यादगिरियूं रहिजी वेंदियूं, यादगिरियूं रहिजी वेंदियूं। तो जे मूं ॾांहुं लिखियूं ऐं मूं तो ॾांहुं लिखियूं, तो जे मूं ॾांहुं लिखियूं ऐं मूं तो ॾांहुं लिखियूं, सांढे रखजांइ सां से तहरीरूं रहिजी वेंदियूं, सांढे रखजांइ सां से तहरीरूं रहिजी वेंदियूं, यादगिरियूं रहिजी वेंदियूं, यादगिरियूं रहिजी वेंदियूं।